मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। जमीतुलमा इस्लाम ज़िले दादू जे अॻवाणनि हाफ़िज़ इज़हारुल हक़ सिद्दीकी साहब, कारी अब्दुल रऊफ़ सासोली साहब ऐं ॿियनि पारां मेहर जे ॻोठ गाड़ी जे अवाम सां गॾिजी सप्रियो बंद जो जाइज़ो वरितो। सप्रियो बंद ते 2022 में जेको सप्रियो बंद खे कट जंहिं सबबि मेहर जा सवे ॻोठ पाणी में अची विया हुआ, ॿोॾि जो पाणी मेहर ताईं पहुतो। ॿोॾि जो वॾो सबबि बंदनि जी मरमत न करणु हुयो। अॻवाणनि चयो त हिन वक़्त बि सप्रियो बंद जा लॻल घारा ऐं कट मिटी में पाचकनि सां आरज़ी तौर ते जेके बंद कया विया हुआ, उहा ई सूरतहाल साॻी आहे। को बि मरमती कमु नाहे थियो। जमीतुलमा इस्लाम सां गॾु ॻोठाणनि तक जे नुमाइंदनि डीसी दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त बंदनि जो मुतमिन बख़्श कमु करायो वञे ऐं गाड़ी ऐं उन सां गॾु काफ़ी ॻोठनि समेत मेहर खे ॿोॾि खां बचायो वञे। अगरि पंजाब या बलोचिस्तान जो पाणी हुननि बंदनि ताईं पहुतो त ही बंद उन पाणी जी स्पीड खे कोन बर्दाश्त करे सघंदा। हुननि वधीक चयो त अवाम खे दरबदर थियण खां बचायो वञे, अवाम खे वधीक परेशान थियण खां बचायो वञे। अवाम सां जमीतुलमा इस्लाम गॾु आहे। अगरि अवाम सां वधीक नाइंसाफ़ी कई वई त पोइ जमीतुलमा इस्लाम तहरुक में ईंदी ऐं मस्बत में ऐं पुरअमन क़दम अवाम जे लाइ खणंदी ऐं पोइ उन्हनि ॿोड़ाईंदड़नि जो एहतसाब कंदी।